जेकबाबाद में खबर शामिल कंदासीं तो जेकबाबाद वेझो मुबैना पुलिस मुकाबले में एक जणो मारिजी वियो है। इन हवाले से लाइन ते मौजूद है नवाब अली लंगा। जी नवाब अली, कड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आबाद थाने जी हद चंडशाख वटि पुलिस मुकाबले दौरान एक जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार पुलिस मुकाबले फुर गैर कानूनी हथियारन समेत 25 खां वधीक केस में घुर्बल हो। मारिजी वियल जवाबदार पुलिस मुकाबले ऐं फुर समेत संगीन ॾोहनि में मुलवस हो। मारिजी वियल जवाबदार जी ॿिनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाक़े में छापा हयां पिया वञनि। पुलिस जे मौक़िफ़ मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप शफ़ीक उर्फ़ शफ़ू सरखी गढ़ी सन तौर थी आहे। मारिजी वियल जवाबदार जी कब्ज़े मां हिकु टीटी पिस्तौल, एक मोटरसाइकिल ऐं 2 मोबाइल फ़ोन हथ कया विया आहिनि। आबाद थाणे जी हद चंडशाख वटि जवाबदार पंहिंजे नामालूम साथियुनि सां गॾिजी पुलिस ते सिधी फायरिंग करे ॾिनी। पुलिस मुक़ाबले दौरान जवाबदार मारिजी वियो। फोती जवाबदार खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जेकाबाद मुंतक़िल कयो वियो आहे। जी बड़ी मेहरबानी नवाब अली, तफ़सील खां आगाही जी। हर ख़बर बर वक्त खबर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।